हो अज दोस्त घोरो सब दुआ गॾिजी महबूब ॾे तयारी थी पए ज़िंदगीअ में बहारी थी पए ज़िंदगीअ में बहारी थी पए अज दोस्त घोरो सब दुआ गॾिजी महबूब ॾे तयारी थी पए ज़िंदगीअ में बहारी थी पए चो ज़िंदगीअ में बहारी थी पए ज़िंदगीअ में बहारी थी पए ओ हिते दर्द कोण यार वया ऐं ॿियो तव दिया दार वया ओ हिते दर्द कोण यार वया ऐं ॿियो तव दिया दार वया छुटकारो मिली पए मर्दन खां छुटकारो मिली पए मर्दन खां हर दूर बीमारी थी पए ज़िंदगीअ में बहारी थी पए चो ज़िंदगीअ में बहारी थी पए अज दोस्त घुरो सब दुआ गॾिजी महबूब ॾे तयारी थी पए ज़िंदगीअ में बहारी थी पए ज़िंदगीअ में बहारी थी पए ओ उन देश में दिलाड़ी ठहरांदी आहे ॾाढी रूह खे राहत मिलंदी आहे ओ उन देश में दिलाड़ी ठहरांदी आहे ॾाढी रूह खे राहत मिलंदी आहे वञी मस्जिद में नमाज़ पढ़ा वञी मस्जिद में नमाज़ पढ़ा का कल्ब करारी थी पए ज़िंदगीअ में बहारी थी पए हथ मथे करे ओ ज़िंदगीअ में बहारी थी पए अज दोस्त घुरो सब दुआ गॾिजी महबूब ॾे तयारी थी पए ज़िंदगीअ में बहारी थी पए ज़िंदगीअ में बहारी थी पए ओ मुते रब साईं मेहरबान थिए फ़कीर वञी दरबान थिए ओ मुते रब साईं मेहरबान थिए ही फ़कीर वञी दरबान थिए दिल बराज वञी दर ते थी ख़त्म दिल बराज वञी दर ते थी ख़त्म मुंहिंजी उम्र सारी थी पए ज़िंदगीअ में बहारी थी पए चो ज़िंदगी बहारी थी पए अज दोस्त घुरो सब दुआ गॾिजी महबूब ॾे तयारी थी पए ज़िंदगीअ में बहारी थी पए ज़िंदगीअ में बहारी थी पए जॾहिं मुल्क मदीने खां वापस महबूब रवाना थियासीं सरदार पुरोई वेठासीं सरदार पुरोई वेठासीं जॾहिं मुल्क मदीने खां वापस महबूब रवाना थियासीं सरदार पुरोई वेठासीं सरदार पुरोई वेठासीं हुयो दिल में इरादो न मोटी वञा पर यार यको न रहियासीं सरदार पुरोई वेठासीं सरदार पुरोई वेठासीं